सा पई खणे पसा खबर पई अथई कहिड़ी ख़बर अदा? मल्हार ऐं सुणल शहर पिया वञनि पर छो अदा? ओरियो कड़ जे लाइ थियो। तोखे कीअं ॿुधायो मामा? रस्ते में रबू मिलियो हुयो, चई त सुहिणनि ऐं मल्हार शहर पिया वञनि। असां हिकु अहिड़े खुलियल पिंजरे में बंदि आहियूं जंहिंमें रुॻो सुॾिका भरे सघूं था पर कंहिंखे दाह नथा ॾेई सघूं। लाचारी जी पीड़ा में ज़िंदगी जे जंद खे पिया था हलायूं। अरे अब्बा, ये गोड़नि सां भरियल ॾुख आहिनि जेके तूं ॻाल्हाईं थो। मां परदेस पियो वञा, सो बि पहिरियों भेरो मूंखे मुर्की मोकल ॾे। त पोइ ॿुधाए कीअं पंहिंजी दिलि खे पलियां, कीअं पंहिंजी अखियुनि खे निंड कराईंदसि। इहो तुंहिंजो थोरो थियो, घटि में घटि एहसास त थी। भरियो त नाही, तोसां रत जा ॻंढापा त आहिनि। दिल जा ॻंढापा छो नथी चए? सॼी हयाती पंहिंजे नीह खे लिकाईंदी रही आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।